तुरबत अर्ज़ना वरीकत बारिदना यशफी सकीमना बिइज़्न रब्बिना। अमा साईं फरमाए त इमामुल अंबिया करे केर माण्हू ईंदो हिकिड़ो रिवायत में अचे थो ज़ख़्म हुयो कंहिंखे पेर में। साईं जन फरमाए छा? अर्ज़ कई या रसूल अल्लाह ज़ख़्म नासूर थियो। इमामुल अंबिया मदीने पाक जी मिट्टीअ ते आङुर हणी साईं जन पांजो लुआ मुबारक मिलातो मिट्टी ते हिन आङुर ते आङुर मिट्टी ते हयो मिट्टी खणी करे उन ते पड़ियो अल्लाह हिन मिट्टी ऐं हिन लुआ जे सदके शिफा दे मरीज़। अमा साईं फरमाए थी साईं जन कॾहिं बि कंहिं ते फीणो पढ़ंदा उहो ई चवंदा मिट्टी मदीने जी दुआ इमामुल अंबिया साईं जो शिफा ॾियण वारो अल्लाह अल्लाह खुदा आहे त अल्लाह ताला सभिनी खे इमामुल अंबिया जी तॾहिं ॿुधो त हादिस शरीफ़ वारा भितर पढ़ी ॾींदा अथव या उहो उन हदीस जे रूह सां माना मिट्टीअ ते मथां शुकारो बि चुकारो बि इमामुल अंबिया जे उन सुन्नत खे जीअरे करण जे लाइ अल्लाह खुदा आहे त अल्लाह ताला सभिनी खे इमामुल अंबिया सां सही नमूने सां प्यार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कि दिलड़ी निमाणी को मदीने है जावना दुनिया दे और मेरे खावा रज न थी वे दुनिया दे और मेरे खावा रज न थी वे दुनिया दे और मेरे खावा रज न थी वे मदीने दा ख्यार मदीने दा खार का खजूरा को खावना दिलड़ी ने माणी को मदीने है जावना मदीने है जावना मल नहीं आवना दिलड़ी ने माणी को मदीने है